सिंध हेडलाइन न्यूज़ जो समूरनि ॾिसंदड़नि खे सलाम। दानियाल सोलंकी जी रिपोर्ट मुताबिक़ सिंधी शागिर्द तहरीक तरफ़ां 4 मार्च शागिर्द जदोजहद ऐं शागिर्दनि जा मसइला कॉन्फ्रेंस ऐं सिंधी शागिर्द तहरीक जो मरकज़ी कन्वेंशन जो प्रोग्राम प्रेस क्लब हैदराबाद में थियो, जंहिंमें मुख़्तलिफ़ शागिर्द तंज़ीमुनि जे अॻुवाणनि, सियासी समाजी शख़्सियतुनि, वकीलनि ऐं कलमकारनि वॾे अंग में शिरकत कई। इन दौरान SST जी नई मरकज़ी बॉडी चूंडी वई, जंहिंमें सिंधी शागिर्द तहरीक जे मरकज़ी सदर आतिफ़ मल्ला, सीनियर नायब सदर कबीर भील, जनरल सेक्रेटरी ग़ुलाम अली ज़ौर, नायब सदर अब्दुल वहीद महर, डिप्टी जनरल सेक्रेटरी अली रज़ा जलबानी, जॉइंट सेक्रेटरी नौरोज़ कलमती, ख़ज़ानची बरजानंद शर्मा, मीडिया सेक्रेटरी हमीद इनकलाबी, ऑफिस सेक्रेटरी संजय कुमार ऐं सोशल मीडिया सेक्रेटरी अयाज़ सालेह पलीजो चूंडिया विया। कॉन्फ्रेंस में 4 मार्च जी हीरो मसूद नूरानी समेत अवामी तहरीक जे बाक़ी ॿियनि ज़ेली तंज़ीमुनि जे अॻुवाणनि शिरकत कई। प्राइमरी खां यूनिवर्सिटी सतह ताईं तइलीम मुफ़्त ऐं लाज़िमी करणु, ग्रेजुएट नौजवाननि खे रोज़गार जो तहफ़ुज़ ॾेई बेरोज़गारी अलाउंस ॾियणु, सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोली ऐं सिंधी वाहिद सरकारी ॿोली करार ॾियणु ऐं कंप्यूटर जी तइलीम खे 3 दर्जे खां लाज़िमी करार ॾियणु, प्राइमरी स्कूलनि खां कॉलेजनि ताईं लाइब्रेरियूं, कंप्यूटर लैब ऐं साइंस लेबॉरेटरियूं लाज़िमी तौरु क़ाइमु करण समेत तइलीम खे बहितर करण लाइ 47 करारदादूं पेश कयूं। इन मौक़े ते SST जे सदर आतिफ़ मल्ला चयो त अॼु बि अण ऐलानियल तौरु 1 यूनिट मढ़ियल आहे। कराची जे तइलीमी इदारनि में सिंधी नथी पढ़ाई वञे। हुन चयो त सिंध जे तइलीम हथो वठी तबाह करण जूं साज़िशूं कयूं पियूं वञनि। इन मौक़े ते मसूद नूरानी ख़िताब कंदे चयो त शागिर्द पाण में इतिहाद कनि ऐं सिंध जा शागिर्द मुल्की सतह ते सियासत कनि त जीअं दुनिया खे ख़बर पए त सिंधी मुहिब वतन आहिनि।